नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरों सिलसिलो जारी है। इन वक्त कराची मां ख़बर ईंदड़ सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त स्कूली बेंचिस जी ख़रीदारी वारे मामले जी जांच थियण घुरिजे। हक़ीक़तूं अवाम आॾो पधरियूं कयूं वञनि। को बि वज़ीर, सेक्रेटरी या कमेटी मर्ज़ी सां ख़रीदारी नथा करे सघनि। सेपरा रूल्स तहत ख़रीदारी कई वेंदी आहे। सिंध असेंबली में स्कूली बेंचिस स्कैंडल ते खिताब दौरान सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त 2018 में टेंडर आयो त 5 खां 7,000 फी बेंच जा अघ ॾिना वञनि। कमेटी इहो टेंडर रद्द करे छॾियो हो। 2019 में टेंडर अचण बाद सखाई ते कंपनीज़ 21 खां 26,000 रुपया फी बेंच अघ ॾिनो। ख़रीदारी शिफ़ाफ़ बणाइण लाइ सिंध हाई कोर्ट नेब एंटी करप्शन ऐं ट्रांसपर्सिटी इंटरनेशनल खे ख़त लिखिया। अफ़सोस त चीनी इदारनि पंहिंजा नुमाइंदा मुक़ररु न कया। DG नेब प्रोक्यूरमेंट में मुदाख़लत खां इनकार कयो। ॿुधायो वञे त ख़रीदारी शिफ़ाफ़ बणाइण लाइ वधीक छा करणु घुरिजे हा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।